सवाल क्यों आहे तनहा जमाली। वो तो चए त अगर कोई शख्स पंहिंजी घरवारी सां हमबस्तरी जे दौरान उनजी छाती खे चूसे ऐं उनजो खीर इन जे वात में हलियो वञे त उन सां निकाह ते को असर पवंदो या न, ऐं इहो पीअण जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं कोई शख्स पंहिंजी घरवारी जी छाती खे चूसे थो ऐं उनजो खीर वात में हलियो वञे त उनखे फौरन कढी छॾे ऐं उहो पीअण हराम आहे, नाजाइज़ आहे। अलबत्ता जेकॾहिं पी छॾियईं त निकाह ते को बि असर हिन जो सबबु इहो आहे त जेकॾहिं को ॿार 2.5 सालनि जी उमिरि में खीर पीए थो त उनजी रज़ात साबित थींदी आहे ऐं 2.5 सालनि खां पोइ रज़ात जो को बि एतबार न आहे। यानी 2.5 सालनि खां पोइ जेकॾहिं कंहिं बि ॿार या कंहिं शख़्स खीर पीतो आहे कंहिं बि औरत जो त उहो उनजो रज़ाई पुटु न थींदो। जीअं मुसन्निफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि हदीस मुबारक आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा का रिवायत आहे। उन चयो त ला रदा बदल फिसाले, खीर जी मुद्दत खां पोइ रज़ात साबित न आहे। यानी जेकॾहिं ॿार खाइण पीअण जी उमिरि ते पहुतो आहे, यानी 2.5 सालनि जेतिरो थी चुको आहे त हाणे खीर पीताईं त रज़ात साबित न थींदी। अहिड़े तरीक़े सां जेके उन खां वधीक उमिरि वारा आहिनि उन्हनि जी बि रज़ात साबित न थींदी। जीअं फतावा काज़ी खान जे अंदरि आहे त इदा मस्सर रजुल सदय इमरतिही व शरिब लबनहा लम तहरुम अलैहि इमरतहु। पाण फरमाईंदा त जेकॾहिं कंहिं शख़्स पंहिंजी घरवारी जे छाती खे चूस ॾिनी ऐं उनजो खीर उनजे वात में हलियो वियो ऐं पी छॾियईं त उन सां उनजी घरवारी हराम न थींदी, यानी निकाह उनजो बरक़रार आहे, न टुटंदो। ऐं जेकॾहिं कंहिं शख़्स पंहिंजी घरवारी जो खीर पीतो आहे त इहो नाजाइज़ ऐं हराम आहे। हिन करे त इहो औरत जो जुज़ आहे ऐं कंहिं आज़ाद औरत जे जुज़ मां कंहिंखे बि बग़ैर ज़रूरत जे नफ़ो वठणु नाजाइज़ ऐं हराम आहे। जीअं रद्दुल मुहतार जे अंदरि अल्लामा शामी रहमहुल्लाह ताला इन जो सबब बयान कंदे फरमाइनि था त लअन्नहु जज़्उ आदमीयन व लिंतिफाउ बिही लिगैर ज़रूरतिन हराम। इहो औरत जो खीर औरत जो जुज़ आहे ऐं उन जुज़ मां बग़ैर ज़रूरत जे नफ़ो वठणु नाजाइज़ ऐं हराम आहे। वल्लाहु अअलम बिस्सवाब।